अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंध इशूज़ न्यूज़ टीवी। सिंध इशूज़ न्यूज़ टीवी बुलेटिन में अवां खे भलीकार ख़बर शामिल कंदासीं तालका मोरो जे रिपोर्टर परवेज़ अली चांडियो जी। मोरो सिंध यूथ एक्शन कमेटी पारां चंडका मेडिकल कॉलेज में ख़ुदकुशीअ जे नाले ते कयल क़त्ल ख़िलाफ़ मोरो प्रेस क्लब ते सख़्त एहतजाज करे चंडका मेडिकल कॉलेज जी इंतज़ामिया ख़िलाफ़ छिती नारेबाज़ी कई वई। एहतजाज कंदड़ असाब चांडियो, हुसन अब्बास ऐं उमार लुंड, साजन शाह, परवेज़ सिंधी जी अॻुवाणीअ में कावड़ियल एहतजाजी मेड़ पारां सिंध जे यूनिवर्सिटियुनि में ख़ुदकुशियुनि जे नाले ते थींदड़ क़त्लनि जा ज़िम्मेवार यूनिवर्सिटी जे वीसीन ऐं हॉस्टलनि जो अमलो आहे, जिन खे क़त्ल जी जांच में शामिल करे सिंध जे लखे वालदनि मां बेचैनी, मायूसी ऐं ख़ौफ़ ख़त्म कयो वञे। सिंध जी शागिर्दियाणीअ जी तइलीम उन्हनि ख़ुदकुशियुनि निमा क़त्लनि सबबि मुश्किलातुनि जो शिकार आहे। आख़िर में सिंध यूथ एक्शन कमेटी मुतालबो करे थी त नाइला रिंद ऐं निमृता जी ख़ुदकुशियुनि नमा क़त्लनि जी केस खे वरी खोले अदालती जांच कराई वञे ऐं सिंध जे तइलीमी इदारनि मां ऑपरेशन करे बगड़नि जो हमेशा ख़ात्मो आंदो वञे। एहतजाज मेड़ के फ़कीर पपन शेख शहजादो अबड़ो, JUI अगवान अब्दुल मालिक अबड़ो, GSN महाज जे अगवान अशरफ लगारी ऐं GSN तहरीक जे अगवान इब्रार मेमन पिण खिताब कयो। जी नाज़रीन, ही हुयूं हिन वक्त ताईं जो अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंध इशूज़ न्यूज़ टीवी।